Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अंधेड़ी बंदूक तुंहिंजो ठका दीदार महांगा थिया चिलकड़ी त गंद जे बहाने ॿाहिरि कान थी निकिरे लॻे थो त गंद अॼु घर में गॾु कोन थियो अथनि पर वॾो गंद त सेठियाणी आहे ओ चिलकड़ी सेठियाणी खे ॿाहिरि फिटी कर भला आखिरी वाले कुर्ते आधी जी कमजोरी कुल्फी अदा कुल्फी रा ब कुल्फी त दे हाँ बाबा जाम वट आइसक्रीम जी कुल्फी तई सदको वञे हाँ लोकल ना है ही पैसा वठ हाँ ऐं वॾो वाको ॾींदो इहो होको या कुल्फी सच में कम खे पट हाँ हाँ कुल्फी वटो कुल्फी आइसक्रीम वाली कुल्फी थोड़ी चिलकड़ी कुल्फिन वारो होको थो ॾेई पियो वञ त सही ॿ कुल्फियूं त वठी अचेसि पाण वञी वठी आ न मां कोन थी वठी आणे ॾियां छोकिरी आहे तूं वेंदी आहे जल्दी वञी वठी ईंदी आहे चङो मला ॾे पैसा हा 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 वठ 100 रुपया खाई ॿिया पैसा घणे वठंदासीं घोटाए हा कुल्फिन वारा ओ कुल्फिन वारा अंधेड़ी बंदूक तुंहिंजो ठका चिलकड़ी ॿ कलाक थी विया दीदार न पियो थिए पोइ इहो कुल्फिन वारो फ़रिश्तो बणिजी मुंहिंजे साम्हूं आयो कुल्फी वठी आयो आहियां उन खां मूंखे ख़बर आहे त मां धियूं ॿई शौक़ीन आहियूं कुल्फिन जूं मिठल अम्मा न मूंखे गंद पे फिटी करण नथी ॾे छो गॾु करे खाईंदी छा ओ छोरी ये कुल्फियूं थी वठे या कचहरियूं बीठी थी करे माने न अची वञे कुल्फियूं त खाई वठूं माने टप खां कुल्फियूं वेठो खुलनि मिठल ये कुल्फियूं त वञी बाक़ी बचियूं आहिनि हलो हीअ बटारे खे ज़ाया कोन था कयूं जेका आयो आहे खाऊं था जल्दीअ में एॾो परे बि पहुची वियो हाणे इहे कुल्फियूं आणींदी ॻारे नास कंदी अचे काठियूं हथ में ॾींदी पोइ इहे काठियूं वेही चटिया मूंखे खाना है वाह तूं काठी का काकड़े में लॻई मासी सेठियाणी आशिकनि जूं बददुआऊं न खा अच वठ कुल्फी खा मिठल जे लाइ मलायूं बाक़ी सेठियाणीअ जे लाइ सुठियूं काठियूं हलो हलो त मां तुंहिंजी चङी तरह छंछरी लायां तूं इहे कुल्फियूं वठ आई अच अंकल धनु परे 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 जी धप थई ढेर ते सुमंद है छा न अंकल सॼी हालत मवाली ऐं लालू जे करे थी आहे मां हुनखे पहलवान ने वियो हुननि खे मारण लाइ पर हुन खां पोइ मूं सां ई पुट मतलब त तू पंहिंजी खॾ में पाण किरियो उहो त ठीकु आहे पर इहो मवाली ऐं लालू मूंखे ज़बरदस्ती तलाकनामे ते साइन वठी विया आहिनि हू बिल्डोज़र मुंहिंजे मथां हो मवाली ऐं लालू अरे इन्हनि जो छा वञे तलाक में छोकिरी पाण तलाक वठे न अंकल धनु मां पावली जे सिवा मरी वेंदोसि अरे मर न हलूं था सुनीलीअ सां ॻाल्हाईंदासीं पर पंहिंजी हालत सुधार ओके अरे बस धप थई वरी वेछो थो अची चुमी ॾियण लाइ शागिर्द ना फरमान जी उस्ताद शैतान अॼु हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अॼु पंहिंजा इलाइक़ा वेराइबा या ॻाल्हि ॿुधी छॾियो जी उस्ताद मां दादू खां खैरपुर खां मेहड़ ऐं मेहड़ खां लाड़काणे ताईं शैतानगिरी जी ॼार विछाईंदुसि उस्ताद विलायती शैतान ऐं मां तुंहिंजी इहा ड्यूटी आहे त मोरे खां दौलतपुर खां काज़ी अहमद खां नवाब शाह ताईं तू ॼार विछाईंदे शैतानगिरी जी उस्ताद विलायती शैतान मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे तू नौशहरो मेहरापुर कंजारो अञा बठड़ा ॻोठ हुजनि
जिथे वणी ते यार शैतानगिरी जी विछाईंदो जेतिरी तो बड़े ताकत आहे। पर उस्ताद मोहतरम असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे। चओ उस्ताद विलायती असां चाहियूं था त तुंहिंजी शैतानगिरी में अञा कुझु महीना तुंहिंजे असर हेठि रहूं ऐं पोइ पंहिंजी मंज़िल लाइ रवाना थी वञूं। इएं बि सही आहे, भली कुझु मूंखां सिखो, शागिर्द आयो बेफरमान पर माशाअल्लाह। सेठ साहब तू हिनखे मुंहिंजे घर में छो वठी आई? छो आयो मुंहिंजे घर में? मां चई थी निकुर हितां निकुर। सेठ साहब तव्हांखे न मूंखे बि चई निकिरी वञे न घर मां। अरे मवाली डंडो खणी डंडो खणी त डंडा था खणन। अंकल धनु तव्हां घोट जा वॾा आहियो, कुझु गज घोड़ कयो गज घोड़। हा लालू सुरीली ही सब छा आहे? मतलब त तव्हां वटि मुंहिंजी इज़त न आहे। सेठ धनु तुंहिंजे सिर जे करे असां छोकिरी न रबड़ जे गुॾे सां परणाए छॾी। हिन त न पावली जी इज़त कई न वरी तव्हां जी कई। अरे ही तो ईअं छो कयो? अंकल धनु तव्हां मुंहिंजे पारां ॻाल्हाइण आया आहियो, मुंहिंजे पारां ॻाल्हायो। हा यार मूंखे हिननि जे दाबनि मौक़ो करे छॾियो आहे। धोबी साहब तुंहिंजे करे हिकिड़े न्याणी जी ज़िंदगी तबाह थी थिए। मूंखे त सदाई सेठाणी जहिड़ियूं घाटे में लॻंदो न इहा न्याणी केरु आहे जेका मुंहिंजे करे तबाह थी थिए। सेठ साहब तुंहिंजे करे हिन न्याणीअ जो घर थो तबाह थिए। हीअ न्याणी पावली हीअ पावली मवाली लालू मूंखां ज़बरदस्ती तलाक में ठाही है। अब मां तोखे तलाक न आहे ॾिनी। लालू ऐं मवालीअ सां शादी कई आहे या पावलीअ सां कई आहे? पावली से शादी कई, पावली सां। पोइ तलाक लालू ऐं मवालीअ खे छो ॾिनई? अंकल ही मुंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो वठी तलाक ते साइन कराए विया। हा यादि आयो। अरे मवाली लालू तव्हां केरु थींदा आहियो टोनीअ खां पावलीअ लाइ तलाक वठण वारा? सेठ साहब लालू मुंहिंजो भेणी वो आहे ऐं मवाली मुंहिंजो मतलब आहे त मुंहिंजे भेणीअ जो दोस्त आहे ऐं हिननि मुंहिंजे चवण ते मुंहिंजी ख़ुशीअ जे करे टोनी खां तलाक वठराई आहे। मूंखे इहो मुड़ुस न खपे न खपे न खपे। पावली ॾिस मूं जहिड़ो मुड़ुस वरी न मिलंदई। मुड़ुस बि आहिनि ऐं माण्हू बि आहिनि। जे ॿई मिलाईंदासीं मुड़ुस माण्हू थी वेंदासीं। ऐं तूं न मुड़ुस ई न माण्हू। लालू तव्हां हिननि खे बिहार बीठाओ, धिका ॾे ॿाहिरि नथा कढोसि। बस माई सुरीली बस घणो थियो। टोनी मूंसां गॾु आयो आहे, तव्हां हिनखे हथ बि नथा लाए सघो। हिनखे हथ लाईंदासीं न त वरी हथ धोइणा पवंदा। सेठ धनु मूंखे मुंहिंजो मुड़ुस छॾाए ॾे, थाणे ते वेठो आहे। हिन ई मुछूअ खे कोन छॾाईंदुसि, हिन मुछूअ मूं ते हमलो कयो हो। सेठ साहब हू तव्हांखे न पर हिन टोनी खे मारण आयो हो। लालू ऐं मवालीअ जो को बि ॾोह न आहे। हाणे अचु मूंसां हल। अरे हल हाणे। छोकिरी साहब सुठो कई जो मूंखे ॿधी आहे, न त इहो टोनी मुंहिंजे हथां मरी वञे अॼु। छोकिरी साहब जो मूंखां खून थी पए हा हो त मूंखे 46 साल फांसी जी सज़ा पकी अचे हा। जो मूंखे फांसी न अचे हा छोकिरी साहब तूं सोच कर वो मूंखे 100 साल त सज़ा अचे हा। अरे जंगल में छा कंदा या? अब थुल्हा थंबरा हूं थकजी पिया हूं तो थोड़ो खाईंदा पियो पे। हेॾा दी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सुतली साहब। वालेकुम सलाम। सेठ साहब पुछो। बाबा मां कल्लूअ जी ज़मानत लाइ हाज़िर थियो आहियां। हाणे हिनखे छॾियो। लजो छो सेठ साहब लजो छो थाणे में बकरियूं ॿधंदा छा? अरे बुढ़ल बोरा लॼो न कल्लूअ खे छॾियो। सेठ साहब असां असल में तव्हां जे इंतज़ार में हुआसीं। कुझु कानूनी फॉर्मेलिटी पूरी करे तव्हां कल्लू खे वठी वञो। सेठ साहब हिननि खे चयो इहो मूंखे पंहिंजो पिस्तौल वापसि कनि। सेठ साहब पिस्तौल बग़ैर लाइसेंस जा ऐं कल्लूअ ते पको केस ठही सघे पर फ़िलहालु उहो पिस्तौल असां केस में दर्ज नाहे कयो। अब्बा सुतली साहब जे रिपोर्ट में पिस्तौल लिखियो ई न अथई त मूं ग़रीब कल्लूअ खे वापसि ॾिए न। अब्बा राति जो हिन पिस्तौल सां मच्छर मारींदो आहियां। पिस्तौल सां मच्छर ऐं कल्लू इहो वरी कीअं? बाबा हिन पिस्तौल में जलेबी ॿारे मथनि खां रखंदो आहियां। कुझु जलेबी जे दुहे में मरी वेंदा आहिनि, कुझु मच्छर वरी मुंहिंजे छापरनि में फासी पवंदा आहिनि। सेठ साहब हिते सही कयो कल्लूअ खे पिस्तौल समेत वठी वियो। हा खोड़ सयूं खोड़। महिरबानी सुतली साहब। महिरबानी शादी लखनि करोड़ जा केस हल कयूं न चाहो न पाणी न बीड़ी न सिगरेट। मां यहाँ धनु धोबी अहिड़ी हणंदो मां गोभी जो घर बत कोन ईंदो। मां सम्झी विया। राति सिपाहियुनि समेत तव्हांजी मुंहिंजे ओताक ते महिमानी। बेईमानी
चुटी भी बची कयो बाबा साहब बेमान दोस्त आवे कयो तरीको हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका मस मस मासी सेठाणी मुंहिंजे ऐं चिलकणी जे चाह खे क़बूल करण वारी हुई मथां अची अमा जो बम किरियसि त सभई सुर विञाए छॾियईंसि अरे गाए पई फेर में तव्हां त मां ईअं जमालो निकिरे पियो वञेसि पर विचा कया ज़रूरु खणे बाबल हा पाड़ियो ही मासूम जो बाबल थोरो परे थी बि तुझी खारस वारी बीमारी मूंखे न चिंबड़ी पवे अबाने खारस वारी बीमारी समेत मां कज़ियो मूंखे क़बूल कयो आहे लेडी बंदूक तुंहिंजो ठका ओ बाबल तोखे भुला चवी छा थो ॻाल्हाई छा थो अबू गैरत न कर बुख मर दे इहा जेका गैरतड़ी आ तुझे ने बूथ पे ठहे ई कान जेकर तू मुझे माने जी जिंदगी इन समाज का बचाइण चाहिदो त तू पंजन हथन सा माने मूंखे लाऊं ॾियारे छॾ ठीकु ओ बेदमुश कया बन इहो छोटो पंजा कदा लाहे छॾ ये छिके लाहे न विझे अखिता छोड़ो कहे वण ता करियो छा अरे मां पंजी पंजन माण्हुनि जी मां तो अध पा जड़े न लंबूअ खे ॾींदुसि तोहरी माउ कज़ी तोहरो पीउ बि ॾींदो पुट बाबल अदब पुट जेकॾहिं कज़ीअ सां मुंहिंजी शादी थी वई त पोइ अधी सेठेणे जो पारो हेठि लही वेंदो थी सघे थो त पोइ चिलकड़ीअ जो संग तोखे ॾेई छॾे सची बाबल मूंखे कसम आहे मुंहिंजे न तुंहिंजे नूर भटारे जो पर इहा संगावती कराईंदो केरु वलू कंहिंखे वणे न वणे विचां घर ज़रूरु करे केरु कराईंदो हा इहा मूंखां पुछण जी ॻाल्हि आहे त केरु कराईंदो पुट तूं कराईंदे मुंहिंजो संग कज़ीअ माणे ॾे खणी वेंदे ॿियो केरु खणी वेंदो हा हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे ॻाल्हायूं था टोनी यार परेशान थो लगी छा मसलो आहे इहो मुंहिंजो पंहिंजो मसलो आहे तूं जा छॾ 90% मसलनि जो हल मूं वटि आहे मथां तुंहिंजे मसले जो हल मां गढी विझां डीज़ल ते लालू ऐं मवाली ज़बरदस्ती पावली लाइ मूंखां तलाक वठी रही आहे चरिया ज़बरदस्ती तलाक थींदी न आहे इहो कोई मसलो ई न आहे डीज़ल ते हुननि त ज़बरदस्ती सही करायूं पर पावली बि पंहिंजी तलाक में रज़ामंदी ॾेखारी आहे हाँ इहो यार ॿियो मसलो थी वियो मां त सोचां थो कोर्ट वञा कलू जे सॼे खानदान ते केस कयां अरे चरिया जे कोर्ट में पावली तोते बीही वई न तो उबती खल लही वेंदई हा यार विलायती इहो त मूं सोचियो ई कोन हो इने मसले जो हल मुंहिंजे अंदर में आहे पर बुख ऐं सुञाई जे करे ॿाहिरि कोन थो निकिरे केरु थो चए त शैतान नज़र नथो अचे मां जो बीठो आहियां कन खोले ॻाल्हि ॿुधा इहो तलाक वारो कागज़ तूं हथ कर जंहिं ते तोखां सायूं वतियूं अथनि डीज़ल ते अच्छा पोइ यार ॻाल्हि ॿुध हाणे इहो बि मां तोखे ॿुधायां थो इहो कागज़ किथां ॻोल्ह पियो काॾे कबो हा सम्झी वियुसि गुम करणो आहे साड़े छॾिणो आहे मतिलब त तलाक जो सबूत ई ख़तमु पर यार इहो कागज़ कलू जे घरां चुराईंदो केरु अरे मुंहिंजा शागिर्द जो वेठा आहिनि पर यार ॻाल्हि ॿुध वॾो वात पटीदा अथई इन पैसनि जे लाइ विलायती जेको हू चवंदा उहो मां ॾींदुसि तूं घुराए मां घुराए थो वठां डीज़ल ते हिला 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 चाहे मिलिया न त बस हिला बाक़ी शैतान छा जो आहियां अस्सलाम वालेकुम अमा हुजूर वालेकुम अस्सलाम बच्चा हुजूर वेहण जी इजाज़त हाँ वेह अमा हुजूर ॻाल्हि इहा आहे त मां तव्हां खां तव्हांजो हथ वठण आयो आहियां बाबल वलूअ लाइ छा तव्हां मुंहिंजे कदुअ बूथे बाबल वलूअ सां शादी करणु पसंदि कंदो अमा मोहतरमा आई आहियां हल्को कंध लोॾण सां कमु कोन हलंदो अमा मथो अहिड़ो धूण जो तुंहिंजे मथे जी जून जो मथो फिरी वञे अची तुंहिंजे कच्छ में पओ
हलड़ी बंदूक तुंहिंजो टका अम्मा इहो गाटो आस्ते लोड मणको न मुड़ी पवई मां सम्झियमि त तूं ज़हर खणण लाइ तयारु आहीं ओ मुंहिंजो मतिलबु आहे त शादीअ जो लॾूं खाइण लाइ तयारु आहीं मां दुनिया जो वाहिद पुटु आहियां जेको पंहिंजी माउ खे हथ सां थो परणायां बाबल वलूअ जी शादी आहे अम्मा कज़ीअ जी शादी आहे मुंहिंजो बि कमु थी वियो मानी खा रोज़ीअ खे पुठी नंढी बि आहे निभागी ठीक आहे थे ॾिनी दम साम्हूं पई आहे न मुंहिंजे मानी मुंहिंजो मतिलबु त रोज़ी अॻियां अचे बिस्मिल्लाह करे माण्हू शुरू थी वञे मां मानी कोन खाईंदसि अम्मा मूंखे ज़हर आणे ॾे ज़हर मां ज़हर खाईंदसि खाली पेट ते ज़हर रिएक्शन कंदुई खाई वठु मानी त पोइ आणे थी ॾियां मां बि तो ज़हर खाइण में बिला खटिया आहिनि धीउ पसंदि जो परणो थी करे त माउ खे वरी साड़ थो थिए कहिड़ी माउ आहे तूं एतिराज़ तुंहिंजे पसंदि जे परणे ते न आहे पर जंहिंखे तो पसंदि कयो आहे उन सुञे वलद सुञे ते एतिराज़ आहे मानी का मां चयो मां न अम्मा खण मानी मां न खाईंदसि न खाईंदसि न खाओ ने भागी न खा मिंथ कर त वरी माणा थी करे पई मरी वञ त भली मरी वञ मिठल कोन मिलंदी मूंखे पाण घणी बुख लॻी आहे हाँ छा थी करे उथी मां चवां थी उथी मां उथी मां पंहिंजी मानी पाण खाईंदसि मूंखे एॾी बुख लॻी आहे वरी मां थी खावां हाँ तूं खाईंदी आहे मुंहिंजे हिसे जी मानी हाँ पाण ॿ चकर थी खाए मां खावां हिकिड़ो चकर मूंखे जीअणो आहे मां जीअणो आहे मूंखे मिठल सां प्यार जो परणो करणो आहे माठड़ी करे मानी खा इहो मिठल मिठल कंदी आहे त खाधो वेहो थी वेंदी छा थी मिठल वात में अची वई छा ना मां पथरी हुई हा अञा मिठल मिठल करे त सॼो जबल अचे प्लेट में किरंदी हलड़ी बंदूक तुंहिंजो टका इहे अङण मुंहिंजे अमर जा वसंदा सदा अङण मुंहिंजे बाबल जा वसंदा ओ ॻोठ वारा तुको मूंखे हणंदा अम्मा ॿियनि मुल्कनि जी त मूंखे ख़बर कान्हे पर हिन मश्करनि जे ॻोठ में इहो मिसाल मां क़ाइमु कंदुसि त हिन पुट पंहिंजी माउ जी शादी कराए छॾी पुट मिठल ॿियनि मुल्कनि जी त पाण खे ख़बर ई कान्हे का बाक़ी असांजे मुल्क में इहो वॾो मसइलो आहे अब मिठल ओ बाबला अई हला मां त वञा मूंखे त शर्म थो अचे अम्मा खे शर्म थो अचे हिन उमिरि में बाबल वालू हलिया लाइन क्लियर आहे अब भला मुंहिंजो ॿुधी माणे शर्म खां अंदरि लिकी वई छा चईसि शर्म की छॾ केला नथ मां सॼी खाए लेडी बंदूक तुंहिंजो टका बाबल सॼी उमिरि मूंखे चूसण लाइ अंगूठो कोन ॾिनई अम्मा लाइ वरी वॾा वॾा केला वठी आयो आहीं अब तो में ऐं माणे में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे हा बाबल इहा मूंखे बि ख़बर आहे औरत जे पोयां सॼी दुनिया गर्क आहे जीअं मां चिलकणी जे पोयां मिठल पुट बाबल खे विहार ओ मुंहिंजो मतिलबु आहे त पंहिंजे बाबल खे विहार का ख़िदमत चाकरी करीसि न मूंखे त लॻे थो त तुंहिंजे बाबल जा अंजी से ई भॻल आहिनि इहो पहिरीं तव्हां ॻाल्हायो न पहिरां तूं न तव्हां ॾिसो न लेडीज फर्स्ट हूंदो आहे इन जे करे फर्स्ट में तव्हां ॻाल्हायो उन खां पोइ मां पाणे ॻाल्हाईंदुसि तूं ॿाहिरां आयो वई न पहिरां तूं ॻाल्हा न तूं घर जी मालिकियाणी आहीं न पहिरीं तुंहिंजो हक़ आहे त तूं ॻाल्हा असल में पहिरां तूं जे चक्कर में त अॻे ई देरि थी वई आहे
ऐं इन करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थींदे रहिजी वई। तोखे शादी रात खदड़ा खणी विया ऐं मजबूरन मुंहिंजी शादी टोनी सां थी वई। हाणे रोज रोज त खदड़ा मूंखे कोन खणंदा न, मूं खदड़नि सां उथण में छॾे ॾिनो आहे। ऐं हाणे जेको जहिड़ो तो उन में ठा बि थी वियो आहे। हाणे खदड़नि मूंखे चयो तोखे अछिलो बि न खणंदासीं। हाँ पर मवाली कीअं आयो वई जल्दी ॿुधा। जल्दी छाजी थी करी चरी, मूंखे ख़बर आहे त कल्लू दुआ ते वियो आहे, लालू सेठ जो भाण वठण वियो आहे ऐं मासी सुरीली ऐं लाली पाड़े में कपिड़नि सिबण वारीअ ॾे वयूं आहिनि। मूंखे सॼी ख़बर आहे, मां जांच पड़ताल लही पोइ आयो। वॾो को सियाणो आई, सभु जांच करे पोइ आयो आई। पावली भला हाणे त तुंहिंजी मुंहिंजी शादी थी वेंदी न। अरे मवाली तूं हिते छोरी पावली माणे लाली काॾे वई? बाबा हू अच्छा त ही मवाली सॼी जांच करे पोइ घर में घड़ियो आहे। अरे रे तूं छा जे लाइ आई? लस्सी वठण आयो हुअसि। मानी रुखी लस्सीअ सां मानी खाईंदा आहियूं, मज़ो त चल। लस्सी मल हूंदी आहे? न न न लस्सीअ खे छॾ, मखण मूं तो भला वठो वञा न। अधानो खनि ॾियो भले मानीअ खे मखे खाईंदुसि। मूंखे सभु ख़बर आहे तूं कल्लूअ खे मखण थो हणी। निकिर मुंहिंजे घर मां, हणा हिन बूट। बाबा बाबा हू छा? हल तूं अंदर। अरे हेरे तूं काॾे थो वञी? तव्हां चयो न हल अंदर। हल हर ॾिसंदा अकेलो त काजी था पवनि। निभागो के चार्ज उस्ताद विलायती शैतान तव्हांखे सम्झाए छॾियो आहे न त कल्लू जे घरां उहो तलाक वारो पेपर चुराइणो आहे। टोनी उस्ताद विलायती शैतान अल्लाह खां वठी ये ताईं सभु ॻाल्हि सम्झाए छॾी आहे। तूं रुगो असांखे इहो ॿुधा त इन कम जा पैसा घणा ॾी? बाबा उहो सभु कुझु मूं तव्हांजे उस्ताद सां ॻाल्हाए छॾियो आहे। अच्छा वॾा जीव दा नंढा लॻे थो टोनी साहब खे कमु नाहे कराइणो। हर बार पंहिंजो वक़्तु पिया ध्यानु कयूं। हल त हलूं। पोइ बीठो छोड़ी अचो त हलूं। न न न बीहो बीहो, मतिलबु तव्हांखे पंहिंजे उस्ताद शैतान विलायती ते भरोसो न आहे। उस्ताद ते असांखे 90% भरोसो आहे, पर कल्लू जे घर में घिणंदो केरु? उस्ताद यहाँ सां? उहो त ज़ाहिर आहे। तव्हां पोइ असांखे पैसा ॾे न, पर ॿुधाए त सही। टोनी साहब जेतिरा पैसा घणा हूंदा ओतिरो कमु वधीक थींदो। मिसाल तौर एतिरा पैसा आहिनि जो कल्लू जे घर में घिड़ी तलाश वठी मोटी अचूं, या एतिरा पैसा आहिनि जो कल्लूअ जे घर जो कख पन बि खयूं अचूं। डोकर अथव 25,000। टोनी साहब पराए घर में घिड़ूं सो बि राति जे टाइम में, ऐं पैसा सिर्फ़ 25,000। अरे पर तव्हांजो उस्ताद त ओके करे छॾियो आहे। हा त उस्ताद शैतान खे चओ उहो कल्लू जे घर में घिड़ी तुंहिंजो कमु करे, असांजो कमु न पुॼंदी। 50,000 मूं वटि एतिरा ई आहिनि। लिसन टू मी, व्हाट अबाउट यू? कोशिश कयूं था। थैंक यू 1 2 का 4 4 2 का 3 बाय। छा थो थिए? मश्करन जो गोठ तई, मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई।